डरकी जी सिविल सोसाइटी तरफां डरकी प्रेस क्लब जी नई इमारत कायम करे उन में लाइब्रेरी कायम करण ते प्रेस क्लब जे सदर लाला कादर भुट्टे ऐं ॿियनि खे गुलनि जा हार पाराया विया ऐं लाइब्रेरी लाइ किताब पेश कया विया। इन मौके ते हथनि में किताब खणी रैली कढी वई। मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़नि डरकी प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि मथां गुलनि जी वर्खा कई। मुख़्तसर तक़रीब ख़िताब कंदे प्रेस क्लब जे सदर लाला कादर भुट्टो घोटकी शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन नसरुल्लाह कलादी ॿियनि चयो त डरकी प्रेस क्लब जी टीम जसुल आणी जंहिं प्रेस क्लब जी मिसाली बिल्डिंग कायम करे उन में लाइब्रेरी कायम कई आहे। जीअं ई असां ही प्रेस क्लब जो कमु शुरू कयो हुयोसीं त असांजो दोस्त शकील सुंदरो पहिरियों ई माना उन असांखे माना इन शइ ते उत्साहियो त प्रेस क्लब जी हिकिड़ी लाइब्रेरी बि हुअणु घुरिजे, छाकाणि जो सहाफ़ी जेको आहे उनजी जेतिरे ताईं वसी मुतालो न हूंदो हुनजो त उहो लिखी न सघंदो। प्रेस क्लब जे अंदरि लाइब्रेरी क़ाइमु करण जो जेको ऐलान कयो असांखे ॾाढो फ़ख़ुरु महसूसु थियो त तव्हां जेका इल्म जी लाट जे हवाले सां माण्हुनि खे नौजवाननि खे शऊर बख़्शण जे लाइ ऐं असांखे जीअं ख़बर पई त डहरकी प्रेस क्लब जे अंदरि लाइब्रेरी जे लाइ हिकिड़ी जॻह मुख़्तस कई वई आहे त असां दोस्तनि सां गॾिजी करे सलाह कईसीं त आया हाणे इन लाइब्रेरी खे हथी वठाइजे त इहा अॻिते हली जेको आहे इहा शऊर जी लाट जेका उजागर थिए। आमतौर ते हिकु वण या ॿूटो लॻाईंदा आहियूं, को छांव ॾींदो आहे, को मेवो ॾींदो आहे। लाला कादर साहिबु इल्मु अदब शऊर वेंदे इंसानियत ताईं अहिड़ो ॿूटो पोखियो अथई जेको हाणे असांजी हिन नसल खां वठी आईंदा नसलनि ताईं इन जो छांव बि ॾींदो, इल्मु अदब इंसानियत जो हर हिसाब सां शऊर जो ऐं इन जो मेवो बि इंशाल्लाह सभु शहरी खाईंदा। इन मौके ते प्रेस क्लब जे सदर लाला कादिर भुट्टो ऐं ॿियनि लाइब्रेरी लाइ किताबनि जा तोहफ़ा ॾियण ते सिविल सोसाइटी जा थोरा पिणु मञिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk